दोस्तों, जीअं त इमाम बख्श बलोच शिकारपुर जो मशहूरु फ़नकार आहे ऐं हिन जा काफ़ी सारा एल्बम असां वटि मौजूदु आहिनि। जीअं त इमाम बख्श बलोच जा होजमालो प्रोडक्शन, शमा प्रोडक्शन, 5 स्टार प्रोडक्शन ऐं लोक फ़नकार प्रोडक्शन, उन सां गॾु वरी ॿिया आहिनि। नाज़ प्रोडक्शन जा आहिनि कुझु एल्बम, कुझु लोक फ़नकार में आहिनि, उन सां कुझु थर प्रोडक्शन जा आहिनि, मास्टर कंपनी जा आहिनि। तमामु बहितरीनु सुठा पुराणा ओल्ड एल्बम। इन सां गॾु कुझु गाननि जा आहिनि, कुझु क़सीदनि जा बि आहिनि। उन सां गॾोगॾु वरी कुझु फ़ुक़राई अंदाज़ में बि आहिनि ऐं उन सां गॾु कुझु शहरनि जा एल्बम बि मौजूदु आहिनि। तमामु पुराणा एल्बम आहिनि, तक़रीबन कंप्लीट कलेक्शन मौजूदु आहे। कुझु अहिड़ा एल्बम हूंदा जेके असांखां मिस आहिनि, न त तक़रीबन मौजूदु आहिनि एल्बम। ॿियूं प्राइवेट कंपनियूं जाम आहिनि, उन्हनि जा बि एल्बम तव्हांजे साम्हूं आहिनि। इमाम बख्श बलोच काफ़ी सारा एल्बम असां वटि अची चुका आहिनि ऐं हीउ मुंहिंजो दोस्त आहे जेको हिन वक़्तु इन्हनि जो सेल करे पियो, हिननि खे रिकॉर्डिंग करे ऑडियो में। हीअ ॾिसंदा वञो, तमामु पुराणा एल्बम, तमामु बेस्ट। हिननि मां कुझु अहिड़ा एल्बम बि आहिनि जेके हिन वक़्तु ताईं यूट्यूब ते बि कोन आया आहिनि। वधीक तव्हां पाण शौक़ीन आहियो, ॾिसंदा वञो। हीअ बि ॾिसो, जीअं त हिननि में काफ़ी सारा एल्बम माना अहिड़ा बि आहिनि जेके नायाब आहिनि ऐं जेके तव्हां शायदि ॾिठा बि न हुजनि। हीअ घटि में घटि 70-80 एल्बम अवेलेबल आहे। उन सां गॾु हीअ आख़िरी एल्बम हिकिड़ो आहे बरकत अली भट्ट जो, जेको हिन वक़्तु हिकिड़े दोस्त वटि पियल आहे। हीअ बि नायाब हिकु शइ आहे, नायाब, तमामु बहितरीनु शइ आहे। ख्वाब ऐं ख़्याल, शायदि हीअ बि तमामु बहितरीनु एल्बम हूंदो, ॿुधलु न आहे।